ॿुध जाना एतिरी नफ़रत सुठी न आहे, एतिरी दूरी बि सुठी न आहे। आख़िर कहिड़ो क़सूर आहे मुंहिंजो जो तूं ॻाल्हाइण नथी चाहीं, कंहिं मैसेज जो रिप्लाई नथी करी, कॉल नथी खणी? आख़िर छो? ॿुधाए आख़िर छो? तूं चवीं थी त मूं वटि दिमाग़ न आहे, मां चरियो आहियां। सही चयो तो, मां चरियो आहियां, छो त मां दिलि सां सोचींदो आहियां, दिलि सां ॻाल्हाईंदो आहियां, दिलि सां ई तोखे चाहींदो आहियां, सिर्फ़ु दिलि सां, दिमाग़ सां न। मगर मुंहिंजी जान दिमाग़ सां त रांदि खेॾी वेंदी आहे, प्यार नाहे कयो वेंदो। अॼु त मां तोखां इलाही दूर पियो वञां, मगर हिकु ॾींहुं तूं मूंखे यादि कंदे, हिकु ॾींहुं तूं मूं लाइ रोअंदे, ऐं हिकु ॾींहुं तूं मूंसां प्यार कंदे।